ठारूशा भरिसां अणसुञातल कार सवार 7 क्लास जी शागिर्दियाणी खे मुबैना तौरु अगवा करे खणी विया आहिनि। मञठ वासी गुलाम मुस्तफ़ा सोलंकी पंहिंजे धीअरनि ताहिरा ऐं ज़ाहिदा सोलंकी सां गॾु प्रेस क्लब ते पहुची दाहींदे चयो आहे त संदसि 12 वरहनि जी धीउ नौशाबा सोलंकी खे स्कूल वेंदे अणसुञातल कार सवार मुबैना तौरु अगवा करे खणी विया। हुन दाहींदे वधीक चयो त तगर ऐं ठारूशा पुलिस हद जो मामिलो ॼाणाईंदे धीउ जे अगवा जी NC दाख़िल करण खां जवाबु ॾेई छॾियो आहे। ॿिए पासे तगर थाणे जे SHO मसूद जट राब्तो करण ते ॿुधायो आहे त शागिर्दियाणी नौशाबा सोलंकी जे अगवा वारे मामले जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे। जल्द शागिर्दियाणी खे बाज़ियाब कराए वारसनि हवाले कयो वेंदो। होॾां ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि तगर पुलिस 7 क्लास जी शागिर्दियाणी नौशाबा सोलंकी जे अगवा वारे मामले में मुलवस हुअण जे शक में हिकु ॼणे बशीर सहतो खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। इंतहाई अहम ख़बर आहे ठारूशा खां, जिते मञठ में स्कूल वेंदे 7 क्लास जी शागिर्दियाणी नौशाबा सोलंकी खे अणसुञातल कार सवार मुबैना तौरु अगवा करे खणी विया। इन हवाले सां मुबैना तौरु अगवा थियल शागिर्दियाणी जे वालिद गुलाम मुस्तफ़ा सोलंकी पंहिंजे धीअरुनि ज़ाहिदा ऐं ताहिरा सोलंकी सां गॾु प्रेस क्लब ते पहुची दाहींदे चयो आहे त संदसि 12 वरहनि जी धीउ नौशाबा स्कूल वञी रही हुई त अणसुञातल कार सवार खेसि ज़बरदस्ती अगवा करे खणी विया आहिनि। हुन दाहींदे वधीक चयो त तगर ऐं ठारूशा पुलिस हद जो तकरार ॼाणाईंदे धीउ जे अगवा जी NC दाख़िल करण खां जवाबु ॾेई छॾियो। हुन वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त मासूम धीउ खे बाज़ियाब कराए परेशानी ख़तमु कई वञे। ॿिए पासे ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि तगर पुलिस शागिर्दियाणी नौशाबा सोलंकी जे अगवा वारे मामले में मुलवस हुअण जे शक में हिकु ॼणे बशीर सहतो खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। DM सूमरो, HSTV न्यूज़, ठारूशा।